बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी खे पाकिस्तान जी आज़ादी 14 अगस्त मुबारक हुजे। पाकिस्तान ज़िंदाबाद कमेंट में ज़रूरु लिखिजो। कुझु वक़्तु पहिरियां असां वीडियोज़ ठाहियूं हुयूं जंहिंमें असां तव्हांखे ॿुधायो हुयो त ज़मीन जी माप जे बारे में कुझु असां तव्हांखे शयूं ॿुधायूं हुयूं। सो उन खां पहिरियां असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त असांजे पेज खे लाइक एंड शेयर कंदा कयो। लाइक एंड शेयर सां तव्हांजा पैसा ख़र्च कोन थींदा, तव्हांजी सपोर्ट असांजी सपोर्ट थी वेंदी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं का ग़लती हुजे त छाकाणि त हीअ असांजो ज़मीन जी माप वारो असांजो टॉपिक आहे कोन, पर नंढड़ी कोशिशि तव्हांजे लाइ कंदा आहियूं। ग़लतियूं हिते कयूं आहिनि, वरी हिते सही करे शइ लिखी आहे, त इन हिसाब सां महिनत तव्हांजे लाइ टाइम कढंदा आहियूं। त तव्हांजो बि इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त असांखे एप्रिसिएशन ज़रूरु ॾींदा कयो। अॼु असां कोशिशि कंदासीं माप जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सभिनी खां पहिरियां हीअ जेका निशानी ॾिनल आहे 30 जे मथां या 25 जे मथां, हिन निशानी खे असां चवंदा आहियूं फुट जी निशानी। ठीकु आहे, त अॼु असां राइट एंगल ट्रायंगल जो मतिलबु माप कढंदासीं। त उहा माप कीअं थींदी आहे अॼु इन ते ठाहींदासीं। नेक्स्ट वीडियो असांजी इनशाला हूंदी त जेकॾहिं टई पासा बराबरि न हुजनि, 25 फुट जे हिकिड़ो पासो, 30 फुट जे 35 फुट जे, इन जी माप कीअं थींदी इहो असां कंदासीं। उन खां अलावा ॿियो हिकिड़ो मतिलबु असांजो हूंदो ट्रायंगल जंहिंजा टई पासा बराबरि हुजनि। ठीकु थी वियो, माना 10 फुट 10 फुट 10 फुट, टे पासा बराबरि आहिनि, उन्हनि जी असां माप कढंदासीं। हाणे हिन ट्रायंगल जी तव्हांखे असां माप ॿुधाईंदासीं। त हीअ असांजो मतिलबु 30 फुट आहे जेको असांजो बेस आहे। बेस मतिलबु लेंथ असांजो, ऐं 25 फुट असांजो आहे हाइट। मतिलबु हाइट जो मतिलबु आहे असांजी विड्थ, वेकर असांजी। ठीकु आहे, सिंधी में जेकॾहिं भुलिजूं त असांखे करेक्शन कजो। हाणे जेकॾहिं 25 ऐं 30 खे असां ज़र्ब कंदासीं न, त असांजी हिन पूरे चोरस जी, माना अधु ई थी वियो अधु ई थी वियो, इन्हनि जी माप अची वेंदी। माना 25 खे असां 30 सां ज़र्ब कंदासीं, 350 स्क्वायर फुट असांजा अची वेंदा। माना हीअ थी वई 350 असांजे टोटल। हीअ जेको आहे चोरस आहे, हीअ ॿई पासा, हीअ पासो ऐं हीअ पासो, इन्हनि जी असांजी माप थी वई। पर असां वटि हिकिड़ो नंढिड़ो फार्मूलो आहे ट्रायंगल जी माप जे। हिन ट्रायंगल जी माप जे लाइ असां वटि फार्मूलो कहिड़ो आहे, माना 1/2 ज़रब बेस इंटू हाइट। बेस असांजो आहे 30, हाइट असांजो आहे 25। 1/2 ज़रब असां कयोसीं 30 ज़रबिया 25। वरी असां आयासीं नेक्स्ट स्टेप ते, असांजो ही 30 ज़रब 25 750 थी वियो। इन खे असां ज़रब कयोसीं। हमेशह मैथामेटिक्स में जॾहिं असां ज़रब कंदा आहियूं नंढे अदद खे, मतिलबु मिसाल 1/2 पॉइंट में आहे, 0.5 बि हिन खे लिखी सघूं था। 1/2 खे ज़रब कयोसीं 750 सां, त हीअ असांजो अधु थी वियो। हाणे 750 खे तव्हां ॿिनि सां मतिलबु वंड बि करे सघो था, ॿिनि सां बि वंड करे सघो था। माना ॿिनि हिसनि में हीअ असांजो हिकिड़ो हिसो हीअ थी वियो, हिकिड़ो हिसो हीअ थी वियो। हाणे हिनखे जॾहिं असां जोड़ कयोसीं, माना टोटल माप असांजी 750 आहे, त लाज़मी अधु जी असांजी थी वेंदी 375 स्क्वायर फुट। ठीकु आहे, त इन में मुंहिंजे ख़्याल में का बि कंफ्यूज़न तव्हांखे न हुजे, त हीअ असांजी टोटल चोरस जी माप आहे जॾहिं असांजो राइट एंगल ट्रायंगल हुजे। जेकॾहिं हिकिड़ी कुंड असांजी 90 जी हुजे, 25 फुट हीअ थी वियो असांजी विड्थ थी वई, ऐं असांजी लेंथ थी वई 30 फुट। त असांजे ट्रायंगल जी जेका हिन ट्रायंगल जी माप आहे उहा ईंदी 375 स्क्वायर फुट। ठीकु आहे, फार्मूलो तव्हांजे साम्हूं आहे। फार्मूला आहे 1/2 ज़रब बेस इंटू हाइट। बेस तव्हांखे ॿुधायो आहे असांजो ही 30 फुट आहे, हाइट असांजी जेका आहे उहा 25 फुट आहे। इन तरीक़े सां तव्हांखे ही ॿ माप करणियूं आहिनि। हाणे तव्हां माप हिन जी किथां कंदो, बेस जी माप मथां खां वञी हिन कुंड ते। ठीकु आहे, त इहा असांखे माप ॾिसूं था त केतिरा फुट अचे थी। वरी हिन पासे खां मतिलबु हिन कुंड खां हिन पासे सॼे पासे वारे पासे कुंड ताईं ॾिसंदासीं त उहा असांजी माप केतिरी आहे। उहा जॾहिं असांजी माप ईंदी त असांखे ख़बर पइजी वेंदी त असांजो ट्रायंगल जो, असांजे त्रिकुंडे जी माप केतिरी आहे। उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। हाणे वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।